वल्लअनतु दाइमतु अला अअदाइहिम अजमईन मिनल आन इला क़ियाम यौमिद्दीन। अम्मा बअद फ़क़द क़ील फ़ी ज़ियारत अर्बईन सय्यदुश्शुहदा अलैहिस्सलातु वस्सलाम अशहदु अन्नहु बज़ल मुहज्जतहु फ़ीक लियस्तनक़िज़ इबादक मिनल जहालति व हैरति ज़लालह। सलवात पढ़ो बुलंद आवाज़ से। अज़ीज़ान मोहतरम, अल्लाह के एहतराम अहल बैत जा हुक्मदारों, आका मौला इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुबारक ज़ात के अल्लाह रब्बुल आलमीन जेके ख़ासियतूं ख़ुसूसियतूं ऐं कमाल अता फ़रमाया आहिनि, उन्हनि मंझां सैयदुश्शुहदा अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जो हिकिड़ो कमाल इहो आहे त मकतब तशय्युअ जे रवायतुनि जे मुताबिक़ जेको भी इस्लाम जो बेहतरीन त्यौहार या ॾींहुं आहे, वो ईद हुजे, जुमो हुजे, कंहिं इमाम जी विलादत हुजे, कंहिं मासूम जी शहादत हुजे, या इस्लाम जे कंहिं फतह जो कमाल जो ॾींहुं हुजे, जेके भी इस्लाम में बेहतरीन त्यौहार ऐं ॾींहं अल्लाह मुक़र्रर कया आहिनि, सैयदुश्शुहदा अलैहिस्सलाम जे ज़ात जी इहा ख़ासियत आहे त उन्हनि ॾींहंनि ते सभ खां अज़ीम सवाब रखियल ई इमाम हुसैन जी ज़ियारत ते आहे। इहा ख़ुसूसियत 12 इमामनि मां फ़क़त सैयदुश्शुहदा जे ज़ात खे आहे। बस 15 शअबान ते विलादत इमाम ज़माना अज्जलल्लाहु फ़रजहु शरीफ की थी थिए, पर 15 जे रात 15 जे ॾींहुं बेहतरीन अमल इमाम हुसैन जी ज़ियारत पढ़ण। ईद कुर्बान जे ॾींहुं पुट ज़िबह हज़रत इब्राहिम तो करे, हाजी सगोरा वञनि था शैतान के पत्थरियूं हणी पंहिंजा ताल्लुक दुनिया खां टोड़े अल्लाह सां जुड़ियल हुजण जा दलील था ॾियनि। ऐं मासूम तो फरमाए इन ॾींहुं अगर का कमाल जी इबादत आहे त उहा अकबर जे बाबे जी ज़ियारत आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जी निराली फज़ीलत है ऐं सोचण जे लाइक़ आहे। यौमुल अरफा कायनात में अल्लाह जे करम जो अज़ीम तरीन ॾींहुं आहे। हत्ता के सैयद साजिदीन अलैहिस्सलाम मदीने जे गलीअ में यौमुल अरफा ते कंहिं फ़क़ीर जो आवाज़ था ॿुधनि, मौला निकिरी अचे उन खां पुछनि था त इहो मख़लूक जा दर अॼु तूं तो खड़काईंदो वते ऐं मदीने जे गलियुनि में पिने तूं तो माण्हुनि खां, चए तो जी मौला या मायूं सदा ॾिनी आहे। त सैयद साजिदीन जहिड़ी हस्ती जेको हुयो ई रहम, जेको हुयो ई करम, जेको हुयो ई बाज, मौला जलाल में तो अचे त अॼोके ॾींहं ते बि तूं अल्लाह छॾे वते तो मख़लूक जे दरनि ते पिनंदो, पर वरी इन ई ॾींहुं खुदा खुद सब खां वॾी फज़ीलत रखी आहे हुसैन इब्न अली जे ज़ियारत। सैयदुश्शुहदा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात के कुछ मखसूस कमाल अता कया विया आहिनि।
उन इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे कमालन मंझा हिकड़ो कमाल आ सैयद शुहदा अलैहिस्सलाम जो हिकड़ो कमाल चेहलम जे ॾींहुं इमाम हुसैन जी ज़ियारत है। जेके क़ब्रे इमाम ते पहुता उन्हनि ते त लख दुरूद ऐं सलाम। वो उन्हनि जी क़िस्मत ही मालिक उन्हनि खे अता कई। जेके न पहुतायूं हिते आयूं इन्हनि के भी को महरूम थोराई था रखण चाहिनि। इन्हनि के भी चवनि था त चेहलम जे ॾींहुं तुंहिंजो बेहतरीन अमल इमाम हुसैन जे जुलूस आज़ादारनि में शिरकत सां गॾु सैयद शुहदा जे चेहलम जी ज़ियारत पढ़ण। पाबंद कयो पंहिंजे जुलूस में कंहिं न कंहिं नौजवान खे या त जेडी वक्त जुलूस बरामद था कयो त ज़ियारत अरबईन पढ़ी पोइ बरामद कयो या कहीं चौक ते चौसूल ते पहुंचो था त उते ज़ियारत अरबईन पढ़ो या जुलूस के इख्तिताम ते वठी था अचो त ज़ियारत अरबईन पढ़ो। जेको इंसान चेहलम जे ॾींहुं इमाम हुसैन जी ज़ियारत अरबईन जी तिलावत तो करे मु रवायत पढ़िया पाण उन जे सकरात जे टाइम ते रूह परवाज थियण महल सिद्दीक़ ताहिरा उन वट हली थी अचे। जॾहिं वक्त इज़राइल हिन जे रूह के पंहिंजे कब्ज़े में तो वठे त हुसैन जी अम्मा हिन जे मथन खां बीही थी रहे। मां न तो गुफ्तगू करे सघां त जंहिं जाइ ते हुसैन जी अम्मा अचे बीही रहे ते मलाइक छा करे सघंदा आहिनि ऐं अर्श तां छा छा लहंदो आहे। करबला में कुस जंदड़न जो कमाल इहो हो जो उन्हनि जे सिर मुबारक के कुस जण खां पोइ इमाम हुसैन पंहिंजे हंज में पियो रखे। ज़ियारत अरबईन ते को सादात एडी अजमत रखी आ जो अगर या अरबईन जी ज़ियारत के पढ़ण जी आदत आ त इन जे मरण महल इन जे सिर के हुसैन जी अम्मा पंहिंजे हंज में रखे। गाफिल न थियो न ज़ियारत खां। छो एतिरो सवाब रखियो वियो आ चेहलम जी ज़ियारत ते। सुभाणे परियां 20 सफ़र इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो चेहलम इन करे ॿ चार जुमला तां जी ख़िदमत में अर्ज़ तो वेठो कयां ताकि इहो ॾींहुं ईअं गुज़री न वञे। छो रखी अथनि? हिकिड़ो राज़ इहो आहे त ऐं तव्हां सभिनी शीयनि खे ख़बर आहे त असां वटि अरबईन ऐं चेहलम फ़क़त इमाम हुसैन जो आहे बस। 11 ही मासूम है। अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अबुल अइम्मा है, इमामन जो बाबो असलन। पर कंहिं भी रिवायत में कोने अमीरुल मोमिनीन जो चेहलम मल्हाइण ताकीद कोने का थियल है। चेहलम ऐं अरबईन फ़क़त सकीना जे बाबे जी है। शायद उन जो राज ही है शायद। त जिन भेनरुनि के आशूर जे ॾींहुं रोइण न ॾिनो वियो उन्हनि करबला में इमाम हुसैन जे चेहलम के अचे आशूर पढ़ायो। शायद राज इहो आहे। यो अरबईन जो ॾींहुं अहल बैत जे लाइ वरी आशूर जो यादूं खणी मोटी आहे।
जंहिंखे ततल उस ते रोंदी रोंदी छॾे वई उनखे जो दफ़न थियल अचे ॾिठई त अली जी धी शुक्र जा ख़ालिक जे दरगाह में सजदा कया त जेको कम मुसलमान न करे सघिया उहो करबला जी खाक करे वई। अरबईन इमाम हुसैन जो चेला यो अरबईन जी ज़ियारत है, इमाम हुसैन जे चेलुम जी ज़ियारत है। या का इतनी कमाल थी रखे जो सरदार आका मौला हसन अस्करी अलैहिस्सलातु वस्सलाम इन ज़ियारत पढ़ण के मोमिन जी निशानी बनाए छॾियो त अहल बैत वटि जेको मोमिन जे उनवान सां इंसान सुञातो वेंदो उन जे फाइल में ॾिसंदा त इमाम हुसैन जी चेलम जी ज़ियारत पढ़ंदड़ हुयो या न हुयो। जे न पढ़ंदड़ हुयो त थी सके तो अहल बैत उनखे मोमिन करे क़बूल मता न कर। ये मोमिन जे चैन पंजन निशानियुनि मंझां हिकिड़ी निशानी मौला अस्करी फरमाइनि था मोमिन जी ई आहे त इन खां चेलम जी ज़ियारत पढ़ण क़ज़ा न थींदी। वो करबला में पढ़े या कंडियारे में पढ़े 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 चाहे इन ज़ियारत में जो इन ज़ियारत पढ़ण के मोमिन जे निशानियुनि मंझां हिकिड़ी निशानी बनायो आहे इमाम। इन ज़ियारत जा 4-5 पैराग्राफ हैं मुख्तलिफ खाको ॾेई थो वञा तव्हांजे ज़हननि में। सलवात त पढ़ो अंदावा संगत भी सही। एक त इहा ज़ियारत मनक़ूल आहे आका मौला सरदार 6 लाल विलायत जे मौला सादिक अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात खां यानी ये जेके जुमलात ने ज़ियारत में आया है ने ये जुमलात के मौलवी जा ठायल न आहिनि खुद मासूम जी ज़बान तां जारी थियल है। इमाम पंहिंजे उन मारिफत इमामत वारी निगाह सां ऐलान तो भी करे त मुझे नजर में अकबर जो बाबू छा हुयो। सब का पहिरियों फराज़ा सैयद शुहदा अलैहिस्सलातु वस्सलाम जे तारुफ जो मारिफत तो अता करे सादिक अलैहिस्सलातु वस्सलाम तारुफ तो कराए त या करबला में कुछ जंदड़ हस्ती हुई छा। ता ज़ियारत वारसा पढ़ी ॾिसो या अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जा लक़ब पढ़ी ॾिसो। हर नबी के हिकड़ो हिकड़ो लक़ब खास मिलियल। अस्सलामु अलैका या आदम सफ़वतिल्लाह। सफ़वा सफ़ीउल्लाह चूंडियल। ज़ाहिरा नबूवत जो आगाज़ ही उन्हें का पियो थे। नबूवत लाइ पहिरी पहिरी चूंड उन जी थी। इन करे उनके लक़ब मिलियल सफ़ीउल्लाह सफ़ीउल्लाह। हज़रत नूह अलैहिस्सलाम 950 साल तकलीफूं ॾिठियूं दीन जे ख़ातिर। साहिब शरीयत पैगंबर हज़रत नूह अलैहिस्सलाम ज़ाहिरन धरती ते
पहरी पहरी शरीयत जेका अमली तौर ते हली हुआ हुई है हजरत नूह जी। इन्हें हजरत नूह के लक़ब मिलला नजीयुल्लाह या नबीयुल्लाह। हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम एडा कमाल जा इम्तिहान दिना। बाहि जे आड़ाह में वियो, जलावतुन थियो, बीबी हाजरा जड़ी घरवारी के अकेलो मक्के जे ऋण में छड़े आयो। इस्माइल जेड़े पुत्र जे गले ते छुरी हलायई वनी बणियो खलीलुल्लाह। अस्सलामु अलैका या इब्राहिम खलीलुल्लाह। मूसा के बनाए कलीमुल्लाह, मसीह के बनाए कलिमतुल्लाह। लेकिन इमाम हुसैन जी जडे ज़ियारत अरबईन था पढ़ो, तेने ज़ियारत अरबईन में वो जो तारुफ वारो फराजा पहिरियों जो पैराग्राफ आ 3-4 सिटूं ताऊ मौला सादिक का पढ़ी दिसो। ये टोटल लक़ब मौला सादिक कट्ठा अचे कया है इन ज़ियारत में हिक हुसैन बिन अली जे ज़ात ते। सफीउल्लाह भी तू, खलीलुल्लाह भी तू, कलिमतुल्लाह भी तू, नजीयुल्लाह भी तू। हत्ता के फातिमा जे बाबे जो लक़ब हबीबुल्लाह, पर इमाम पहिरियों जुमलो तो फरमाए अस्सलामु अलैका या वली अल्लाह व हबीबे। जय हुब्बत मुस्तफा बीठो आ हुसैन तू एतरो ही खालिक जो महबूब आ। तारफा सैयद शुहदा जो हुए खासियत जे का इमाम हुसैन जी ज़ात में मौला सादिक के नजर थी अच। बल्कि हम तो हैरान आया असलन। हजरत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह के पे चयो परवरदिगारा अरनी मुखे पाण देखार। फरमाइस पे लन तरानी तू न दिसी सगने। होड़ा इनकार हेड़ा इसरार। ज़ाहिरा हजरत मूसा को मौलवी मदद थो रही हो जो अल्लाह के चवया मुखे पाण अखिन सा देखार। ये मौलवी मदद इल्म पढ़ी अचे ने अकीदत बीठो आ अल्लाह ने अख सा दिसण जी शई कोने तो जो कलीमुल्लाह है ओ वरी अल्लाह के ये चवया जे ने अखिन सा देखार। अख सा दिसण जी गाल ही को नहीं। गाल हुई त परवरदिगारा उहे जेके तुंहिंजा नूरी मकाम आहिनि उन्हनि मकामनि जी मुंहिंजे क़ल्ब ते तजल्ली कर। त अल्लाह साईं फरमाइस न तुंहिंजो थां कोन्हे। तू जे हद ताईं पहुतो आहे चौथे पंजे आसमान ते ई आई तुंहिंजी जाइ। लेकिन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जुमला पढ़ी ॾिसो दुआ अरफा में। परवरदिगारा अंतल्लज़ी अशरक़तल अनवार अला क़ुलूब औलियाइक हत्ता वहदूक व अरफू। परवरदिगारा केड़न केड़न तुझे नेमतुन जो शुक्र अदा किया। तू उहा अहिड़ी ज़ात आ जंहिं हुसैन जे क़ल्ब ते पंहिंजे नूर जूं अहिड़ियूं तजलियूं कयूं आहिनि जो तोखां सवा हुसैन ॿिए कंहिंखे सुञाणे ई कोन थो। सैयद शुहदा जी ज़ात सार अल्लाह जेके लक़ब वञी मिलियो आहे अल्लाह जो खून। यो पहरे फराज में इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो तारुफ आ जो सादिक इमाम पंहिंजे मुबारक ज़बान ता पाण ता कराइन।
लिदा जॾहिं इहा ज़ियारत पढ़ो तो इहो रुगो ज़बान खे न लोॾियो, लेकिन जॾहिं इहो जुमिलो चओ था अस्सलामु अलैका या वली अल्लाह व हबीबे, त तव्हांजे वजूद में बि कांडार जी अचे जिस्म, त कंहिंखे था चओ ऐं कहिड़े मक़ाम सां मुखातब आहियो? महबूब इलाही सां तो ॻाल्हाए बीठो। ज़ाहिर आहे इंसान जॾहिं जुमिला मारिफत सां अदा कंदो आहे त पोइ उन्हनि जुमिलनि ते सवाब बि उन लेवल जो मिलंदो। अॼुकल्ह मारिफत न हूंदी त सवाब छा जो? मौला सजाद फरमायो न यज़ीद दरबार में हिकिड़ो जुमिलो, एज़न ली अन असअद अला हाज़िहिल आवाद, यज़ीद छॾ मूंखे छॾ त आऊं बि इन लकड़नि जे ढेर ते वञा। व अन अतकल्लम बिकलिमातिन फीहिन लिल्लाहि रिज़ा वलिहाउलाइल जुलसा अजरुन व सवाब। यदि मूंखे छा त आऊं इन काठिन जे ढेर ते वञा, मौला फरमाए त पोइ कुझु आऊं अहिड़ो ॻाल्हायां वञी मां के ॿ टे जुमिला अहिड़ा अदा कयां जो उन्हनि जुमिलनि मां अलाह त राज़ी थींदो ई थींदो, पर जेके मां जुमिला ॻाल्हाईंदुमि उन्हनि मां इन वेठड़नि खे बि कुझु सवाब मिलंदो। वरना जेको तू वारा ख़तीब पिया ॻाल्हाइनि, पढ़ंदड़ ते बि लानत पई वसे, ॿुधंदड़ ते बि लानत पई। खतरनाक को कमाई मिंबर, वरी खतरनाक को कमा इन मिंबर वारे के तहां जो वेही ॿुधण। इलाही वॾो तबलीग जो जुमिलो आहे। इमाम जो जुमिलो बोली मदद है कोड़िया, या तो खालिक तौफीक दे या तो बहुत होते तो मानो मिंबर छड़े वने। अन अतकल्लम बिकलिमातिन, इमाम तो फरमाए त ही लकड़न जो ढेर मिंबर तॾहिं सॾराईंदो जॾहिं त गुफ्तगू अहिड़ी थे जंहिं गुफ्तगूअ जूं ॿ ख़ासियतूं हुजनि त ॻाल्हाईंदड़ जे बयान खां अल्लाह राज़ी थे, अल्लाह राज़ी न थींदो त ॿुधंदड़नि खे वरी सवाब कहिड़ो ॾींदो। पढ़ंदड़ जो बयान अगर खालिक के राज़ी नथो करे सके त ॿुधंदड़ जा 6 कलाक भी ज़ियान मुफ्त में विया। खतरनाक कहां अन अतकल्लम बिकलिमातिन फीहिन लिल्लाहि रिज़ा। अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन शुरूर अनफुसिना व सय्यिआत अअमालिना। पहरियों फराज सैयद शुहदा जी ज़ात जो तारुफ, बियो फराज इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे शहादत जो मक़सद तो ये गाजी जड़ा जर्नल भावर गफा बनी छो कराए हैं, केहड़ी जरूरत है? घर वे ही रहे हम न निकरे हम यजीद सा टक्कर न खाए हम दुनिया वेठी जो ही एतरा मानू मदीने में बैठा जो वेठा है ना चुप कर। हे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो अकबर जेड़े पुत्र जे मौत जा दर्द सठा त छाजेला वो हदफ होयस या न? वो मकसद इन ज़ियारत अरबईन में इमाम सादिक अलैहिस्सलाम पाण वाज़े फरमाइन। वो बियो फराज जेको इन ज़ियारत जो वो सैयद शुहदा जे मकसद जो तारुफ है। अशहदु अन्नहु बज़ल मुहजतहु फी, परवरदिगारा
मां सादिक गवाही थो ॾियां त हे जेको हिन पंहिंजो जिगर खून जान वजूद गफ़ा करायो लियस्तनक़िज़ इबादक मिनल जहालत व हैरत ज़लाल। यो सॼो घर इन करे कुहायई ताकि बशरियत के जहालत मां भी कढी सके ऐं हैरानगीअ जे दलदल मां भी आजाद कराए सके। यो सॼो कुंभो ॾिनो अथई त तूं ऐं मां माण्हू बणिजी रही सघूं। जो कम ही कोन छाजी जहालत है। हैरत ज़बान अरबी में चवंदा आहिनि, सिंधी में लफ़्ज़ चइजे हैरानगी मां निकतल। हिकिड़ो थींदो आहे परेशान, ॿियो थींदो आहे हैरान। हैरान उनखे चइबो आहे जेके काॾहें गस न मिले त कयां छा, वो वीचारो हैरान हूंदो आहे, राह न थी मिले। आलम इस्लाम जी सूरत हाल अड़ी दुनिया बनाए छड़ी जो कल में पढ़ंदड़न के राह न पई मिले त काॾे वञूं। ऐं ॿिया हुआ जहालत में, गुमराही में, उनके राह मिली पर बुरी राह मिली। जिन यजीद जी बैयत कई, जिन यजीद के खलीफत रसूलुल्लाह मनो, जिन यजीद के अमीरुल मोमिनीन चयो, इहे विया हलिया जहालत में, गुमराही में। हिकड़ा माण्हू आ जिनके कल न पई पवे त वञूं काॾे, हुनके दुनिया अमीरुल मोमिनीन थी चए। हेॾे हुसैन इब्न अली हुन जी मुखालफत थो करे, हे जन्नत जे जवाननि जो सरदार आ, हो मसनद मुस्तफा ते विहारियल आ, वञूं काॾे। अक़मल सादिक तो फरमाए तू पंहिंजे जिगर जो खून ॾेई करे, तो पंहिंजो घर कुहाए करे इन्हनि मुंझलन के राह ॾिनी त जेको हुसैन इब्न अली के क़त्ल करे सघे तो उन जो नबीअ जे मसनद सां कोई ताल्लुक ई कोन्हे को। तो उन्हनि के परेशानी में बाहर कढियो, उन्हनि के एकड़ो रूट मिलियो त हो लानत जे लायक आहे, हे सलवात जे लायक आहे। हाणे वञण हर कंहिंजो पंहिंजो कम आहे त लानत के चूंडे ओॾे तो वञे या रहमत के चूंडे ओॾे तो वञे। पर वो मुंझारो जेको हुयो उहो तुंहिंजी शहादत हल करे। बाक़ी नबीअ जे दौर में भी तो माण्हू मुनाफिक़त ही रहंदा आहिनि। मुनाफिक़त ही रहण दलील तो रही आहे त ईंदड़ हस्ती हक़ ते न आहे। फातिमा जे बाबे जो कुरान वेठो तो कसम खणे त तू जेका कंकरन जी मुठ्ठी तो उछले, अभी तू किते खुद मां खुदा पाण तो उछलिया, को जेको अल्लाह पाण पे उछले माण्हू त उन्हे जो भी चवण कोन पिया वठनि। इमाम हुसैन चवण न वठण त ॿी ॻाल्हि आहे। हिननि जो कम इहो न आहे त माण्हू चवण वठनि, न, हिननि जो कम आहे त तव्हांखे हैरानगीअ मां कढनि त सुभाणे अल्लाह वटि तव्हां बहाना पेश न करे सघियो। असांखे त ख़बर ई कोन्हे त काॾे वञूं। हुसैन इब्न अली कम चिटो करे वियो, हाणे रब वटि कोई इहो चवण ई कोन सघंदो त मूंखे ख़बर ई कोन्हे। अल्लाह चवंदो जन्नत जे सरदार, जन्नत जे जवाननि जो सरदार जंहिं सिबह कयो, तोखे अञा ख़बर कोन पई त